दादू मां ख़बर आहे वातां पहुचाए पिया। मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त सिविल अस्पताल दादू में लेडी डॉक्टराणियुनि पारां कूड़ा केस दाख़िल कंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी डॉक्टर ताहिरा आरिजो, डॉक्टर एहसान पंवर, डॉक्टर समीना चांडियो, डॉक्टर उज़मा सुमरो, डॉक्टर इरफाना पीरज़ादो, डॉक्टर अला बश्को कोरेजो, डॉक्टर मंज़ूर हिंगरो ऐं ॿियनि चयो त सिविल अस्पताल में 24 कलाक गायनी जी सर्जरी कई वेंदी आहे। असां डॉक्टराणियुनि खे का बि सिक्योरिटी नाहे। अगरि का कॉम्प्लिकेशन केस रेफर करणो पवे तो त मरीज़नि जा वारस विढ़नि था, गैर ज़रूरी केस में परेशान कनि था, डॉक्टराणियुनि परेशान कयो वञे थो। अहिड़े सूरत में अस्पताल में ड्यूटी करणु मुश्किल थी पई आहे। हेल्थ केयर कमीशन ऐं डिपार्टमेंटल इंक्वायरी टीम शामिल कयो वञे। असांजे डॉक्टराणियुनि ते सौ सिधो केस दाख़िल कयो वञे थो। पहिरीं तहक़ीक़ात करणु घुरिजे। या वाक़ई कंहिंजी गफ़लत आहे त उनखे सज़ा ॾिनी वञे। बग़ैर तहक़ीक़ात जे डॉक्टराणियुनि ते केस दाख़िल कया वञनि था। इहा सरासर डॉक्टरनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो आहे त डॉक्टर समीना चांडियो ते रियाज़ गोपांग पारां पैसनि जे लाइ दरख़्वास्तूं कयूं वयूं ऐं जानी ऐं माली नुक़सान ॾियण जो धमकियूं मिलियूं आहिनि। हुन बाबति शाफ़ाफ़ इनकारी कराई वञे।